आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं बहिराण प्रेस क्लब ते हींअर असां वटि हिकु पीरसन मज़लूम मौजूदु आहे अता मोहम्मद सोलंकी जेको मेड़ तालुके जे ॻोठ बंभोर जो आहे। हिन असां वटि दायो आहे त हिन जो भाणज आहे रियाज़ चांडियो जेको थेॿनि में बेकरी थो हलाए ऐं थेॿनि में ई हुनजो घरु आहे। हिन जो चवणु आहे त हींअर मुंहिंजो केर बि कोन्हे को, मूंखे पुटाणो औलाद बि कोन्हे, हिकु धीउ हुई उहा मां परणाए छॾी ऐं मूं वटि जेका मिल्कियत हुई जेका प्रापर्टी हुई मां पंहिंजनि भाणजनि खे ॾेई छॾी। उन्हनि खे मां ज़मीनूं बि ॾेई छॾियूं, उन्हनि खे मां बेकरियूं बि पंहिंजनि पैसनि खां वठी ॾिनियूं। हाणे रियाज़ चांडियो मूंखे तंग थो करे, मूंखे ग़लति कमु कराइण लाइ मूं ते ज़ोर बार थो विझे ऐं जेकॾहिं चवे थो तूं मूंखे मिल्कियत जेका बि हिन जी आहे हिन जी वरितलु आहे, हिन जे पैसनि खां उन ते काब्ज़ हू आहे मगर नाले हिन जे लिखियलु आहे। हिन खे ज़ोर भरे थो, धमकियूं ॾिए थो त इहा मिल्कियत मूंखे लिखी ॾे न त मां तोखे नुक़सानु ॾियाराईंदुसि, पुलिस खां बदिराईंदुमि ऐं मंशियात जा केस हणाईंदुमि। वधीक ही पीरसन अता मोहम्मद पाण हिते मौजूदु आहे जेको बंभोर लॻ छन हिकिड़ो ॻोठु आहे नंढिड़ो बंभोर ऐं छन बिल्कुलु मिलियल आहिनि, उतां जो आहे। उन खां पाण खां पुछंदासीं त हिन सां कहिड़ो मसइलो आहे। जी अता मोहम्मद, छा मसइलो आहे तव्हां सां बाबा? बाबा मसइलो आहे त मूं नंढड़ा करे पारे वॾा कया आहिनि ऐं मुंहिंजा भाणज आहिनि, पर जेका मुंहिंजी मिल्कियत जेकी बि हुयो माल मता स्कूटर गाॾियूं सभु कुझु मुंहिंजे हिन जे हवाले हुयूं। हींअर मूंखे था चवनि हिननि मूं तूं दाव दख़ल टोड़ी घरनि जे जाइनि ते बि कोन था कनि ऐं मुंहिंजी जाइ में बि हिकु पंहिंजी भेण चई वियासीं जेका उनखे मछराए छॾियो अथई त हिन सां विड़ो चाहे हेठि मथे करे कंदो त पोइ असां पाण खे हीअं वटि कंदासीं। थाणनि ते हेॾे हेॾे भॼंदो थिए, मूंखे थो चवे लिखी ॾिनो त मां हीरो ने पोयूं लाइ चर्च लाइ तोखे मां अंदरि कराईंसि। कोर्टियूं मुंहिंजो आहिनि, थाणा मुंहिंजा आहिनि, हर शइ मुंहिंजी आहे, 10 थाणा मुंहिंजे हथ में आहिनि। तूं छा थींदो पाई बासरू कोन थींदई, पाण हथ कढी वञु। मां सोचां त मां पंहिंजी छो मिल्कियत ॾियां। दादा तूं हींअर अकेलो आहे, सिर्फ़ु तुंहिंजो को बि ओही वाही न आहे, तुंहिंजी माना पुटाणी औलाद बि तोखे न आहे, तूं सभु कुझु भाणजनि खे ॾेई छॾियो ऐं हींअर भाणज तोखे तंग था कनि, तुंहिंजे ख़िलाफ़ कोर्ट बि विया हुया ऐं कोर्ट में कहिड़ो फ़ैसिलो थियो? कोर्ट में करोड़े साहिब मूंखे जाइ ॾियाराई। कोर्ट बि तव्हांखे ॾियाराई? हा। कोई बि हाणे तव्हांखे तंग थो करे? हा। अच्छा, पोइ हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे SSP दादू खां या ॿियनि अख़्तियारनि खां? जेकी बि पुॼे ऑफिसरनि खे मुंहिंजो हक़ु कनि। तुंहिंजो हक़ु हक़ु थाणनि वारनि खे उहे हक़ु कनि। तूं पंहिंजी जॻह में पाण वेठो आहे, हिकु ॼण में मां वेठो आहियां, ॿिए में हिननि कोसो करायो। बाक़ी ॿियूं जेके बि जायूं तुंहिंजियूं, बेकरियूं तुंहिंजियूं, ज़मीन तुंहिंजी 5 जरेब जेका आहे उहा मूं खपाई, उहा तो खपाए हिन खे ॾिनी? हा। उहा बि हुन वटि आहे। 6 जरेब जेका हिन तुंहिंजनि पैसनि मां उहा बि हिन वटि आहे। हिन वटि हाणे इहे लिखतूं सभु तो वटि आहिनि? लिखत हिन जे नाले अच्छा, लिखत बि हिन नाले आहे? लिखत सभु कुझु हिन खे ॾिनी। हाणे तो यानी मां हिन खे पुटु करे हिन खे सभु कुझु हिन। हाणे तोखां ही छा थो वठणु चाहे? हाणे मूंखे थो चए सभु ॻाल्हि मूं दाव टोड़े वञु। अच्छा, दावा ई टोड़े वञे हर शइ में? हा, तूं डस्टबिन वञ बि न। अच्छा। हा, का शइ न, जे न त ही कमु कर त पोइ तोखे सभु कुझु ॾींदासीं। पंहिंजी मर्ज़ी सां, हुनजी मर्ज़ी सां जेको कुझु चवे उहे कर, न त तोखे नुक़सानु ॾियाराईंदो, पुलिस खां बदिराईंदो, चवे थो कोर्टूं मुंहिंजियूं आहिनि, पुलिस मुंहिंजी आहे। हा, रिवाल्वर खणी मूंखे हणनि पिया, दुनिया ॾिठो। अच्छा, रिवाल्वर बि तोखे हणनि पिया? रिवाल्वर पियो हणे मूंखे, हिन जा पुट पीउ तो ते तशद्दुद कनि था? तशद्दुद था कनि। नाज़रीन, ही हिकु पीरसन मज़लूम असां वटि हींअर मौजूदु आहे जंहिंखे को बि पुटु न आहे, का बि औलाद न आहे, मगर हिन पंहिंजनि भाणजनि खे पुटु करे पालियो, उन्हनि खे प्रॉपर्टियूं वठी ॾिनई, उन्हनि खे बेकरियूं वठी ॾिनई, उन्हनि खे घर वठी ॾिनई। हाणे उहे भाणज वरी हिन खे तंग था कनि त जेका बि शइ आहे उहे उन्हनि तां पंहिंजी दावा ख़तमु कर, असांखे लिखी ॾे, न त तोखे असां बदिराईंदासीं, केस कराईंदासीं। हिन जी असां दर्द कंदा तव्हांजे अॻियां रखी आहे। हिन SSP खे ऐं ॿियनि अमलदारनि खे, ऑफिसरनि खे, अख़्तियारनि खे अपील कई आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजे भाणज रियाज़ चांडियो ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। मूंखे नुक़सानु मूंखे माराए थो। हा, मूंखे माराए, तोखे माराइण बि चाहे? माराइण थो चाहे त मरे त ख़तमु थी वञे। मूंखे धक हाणे चोथो हिन जो भाणजा बरक़त न अथसि, उहो मूंखे घर में धक हणी वियो आहे। ठीकु आहे।